अस तव्हांखे ॾाढी हिकिड़ी अद्भुत, ॾाढी दुर्लभ ऐं ॾाढी ज़रूरी जानकारी असां तव्हांखे ॿुधायूं कि गणेश भॻवान जा ॾींहं आहिनि। सॼे संसार में, सॼे दुनिया में आरतियूं हली रहियूं। गजानंद भगवान जी, युगल सरकार श्री कृष्ण भगवान जी, साईं अमर ओडेरे लाल जी, अंबे माता जी, करोड़े अरबे माण्हू आरती करे रहिया आहिनि, हा न, रोज़ हलंदियूं। हाणे त वधीक थी हलनि। त असांजे सनातन धर्म जे द्वारा आरती घुमाइण जी बि हिकिड़ी कला अथव, विद्या अथव, हिकिड़ो नियम अथव सनातन। ख़बर अथव आरती कीअं घुमाइबी आहे? कई माण्हुनि खे त इहो ई पतो न आहे कि आरती सॼे तरफ़ घुमाइबी आहे। मां जीअं पंहिंजे तरफ़ थो कयां त लेफ्ट टू राइट हीअं आरती घुमाइबी आहे। परिक्रमा बि ईअं कबी आहे, लेफ्ट टू राइट, हा न। तव्हां घुमाईंदो त हीअं, हा न। कई माण्हू उल्टी आरती घुमाईंदा आहिनि। लेकिन आरतीअ घुमाइण जी ॾाढी सुंदर नियमावली ॾिसो भाई। आरती कीअं घुमाइबी आहे? मान लो तव्हां राधा कृष्ण भॻवान जी आरती था कयो, ठीकु आहे, त पहिरियों 4 बार चरणनि में घुमाईंदव तव्हां, हीअं 4 बार, ठीकु आहे। 4 बार चरणनि में घुमाईंदव, 2 बार वरी मथे नाभीअ में, जिते असांजो दुन आहे उन स्थान में 2 बार घुमाईंदव। घणा थिया? 6। 1 बार श्रीमुख में घुमाईंदव, घणा थिया? 7। और 7 बार पूरी आरती घुमाईंदव पूरे शरीर में, यानी उहो बि ओमकार ठाहे, यानी ओम जीअं थींदो आहे न उन प्रणव जे आकार में। मां तव्हांजे हिसाब सां थो ॿुधायां, हीअं आरती घुमाईंदव, हीअं करे ऐं हीअं तव्हांजे तरफ़, आहे न, हीअं करे ऐं हीअं जी ओम ठहे। 7 बार, 7 ऐं 7 घणा थिया? त 14 भुवननि में भगवान जी सर्व व्यापकता जी उहा आरती संपन्न थी वेंदी आहे। बोलो वृंदावन बिहारी।